रंगमंच जो कामयाब कलाकार, अदाकार, हिदायतकार जंहिं गुज़िरियल 60 सालनि खां दर्शकनि खे मुतासिर कयो आहे। चंदर सावनाणी जंहिंजो जनम सखर सिंध में 3 अक्टूबर 1943 में थियो ऐं उन ई ॾींहुं ईश्वर हुन जी तक़दीर में सिंधी नाटक करणु लिखी छॾियो। दादा इन रंगमंच जे सफ़र जी तव्हांजी शुरूआत कीअं थी? मां जॾहिं 9th पढ़ंदो हुउसि तॾहिं किन दोस्तनि पाण में गॾिजी करे हिकिड़ो विजय स्टूडेंट मंडल ठाहियोसीं। अच्छा, हुनजे पारां पहिरियों नाटक लेन देन सिंधीअ में हो न, उहो हिंदीअ में हो। अच्छा, तॾहिं असांखे नाटक जी काई ॼाण कान हुई। पाण में वेही करे स्क्रिप्ट लिखीसीं, ऑडियंस कीअं अचे, किथां अचे, कहिड़े नमूने अचे, उहो हुई कान, न को नाले जो न को हुई हो। उहो अर्जन बंबाणी ऐं मां रेकरी खणी करे, जेको इहो मेगाफोन ईंदो आहे, लारी खणी करे घिटी घिटी में घुमी करे असां प्रचार कयोसीं त नाटक लेन देन फलाणी तारीख़ फलाणे टाइम ते आहे, टिकट 50 आना 10 आना। तॾहिं सिनेमा जी टिकट 50 आना 10 आना हूंदी। नाटक एतिरो सुठो वियो जेतिरो त नाटक जी काई ॼाण कान हुई। उहो तंहिं ज़माने जो टिकट शो हो। टिकट शो पहिरियों शो। उन मां जेकी असांखे बचत थी, उन वक़्तु दिलीप कुमार जी पिक्चर नया दौर पे हले, देवी थिएटर आहे, तॾहिं कृष्णा थिएटर हूंदो हो। उते वञी करे पहिरियों दफ़ो हमेशह 50 वारी टिकट वठंदा हुआसीं। उन दफ़े 10 वारी टिकट वठी पुठियां वठी करे वञी करे मसालो डोसो खाधो हुओसीं, जेके पैसा बचा। उहो एॾो आनंद आहे कुमार छा ॿुधाए। तंहिंखां पोइ 1960 में ही महाराष्ट्र ऐं गुजरात अलॻि थियो। उन वक़्तु हिकिड़ो प्रोग्राम कुबेर नगर जे आज़ाद मैदान ते थियो हो, जिते बि असां, मां सम्झां थो असांजो नीलाम नाटक उते कयोसीं। पहिरियों सिंधी नाटक नीलाम जीवन गुरसाणी जो लिखियो। उहो ई नाटक 1973 में असां बम्बई जे ड्रामा फेस्टिवल में कयोसीं। ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो पहिरियों दफ़ो असांखे हुन में मूंखे एक्टिंग लाइ 3 नंबर मिलियो ऐं नाटक लाइ कलाकार मंडल खे 3 नंबर जो अवार्ड मिलियो। तंहिंखां पोइ त ॾाढो मूड थी वई, जोश अची वियो। उन खां अॻु 60 खां पोइ 1962 में असांजे सहजपुर हिते अहमदाबाद जे सहजपुर में हिकिड़ी लाइब्रेरी आहे। उहा लाइब्रेरी ठही त उन लाइ फंड कठो करणो हो। हाणे फंड लाइ उन टाइम ते वॾी स्टेज ते हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं, जिते असां नाटक कयासीं। शीख चमन शर्मा हो, मंगणो। उन नाटक में मंगणे में असांजो किशोर नानकाणी, जेठो लालवाणी, डॉक्टर प्रताप भागचंदाणी, उन कलाकार भाग वरितो। ऐं असां नाटक कयोसीं वेड़े रफ़ीक जो लिखियल दो आंसू। कुमार उन टाइम ते स्टेज ते पंखो रखी असां थोरा इहे पन कठा करे रियल तूफ़ान ते पैदा कयोसीं। ॾाढो प्रोग्राम कामयाबु वियो। हुनमें सिर्फ़ु असांजो न, पर हुनमें ॿियनि जी बि कंट्रीब्यूशन हुई। जीअं किशन सितराणी जो शेडो प्ले हो, मिमक्री हुई, ॿियनि जा बि नाटक आहे। असांजो नाटक दुआसू हो। दुआसू नाटक ॾाढो हिकिड़ो सुठो हो, जंहिं कॉलेज में बि तमामु सुठो हलियो। मूंखे एक्टिंग ऐं डायरेक्शन लाइ हुन में अवार्ड मिलियो। त पोइ सोचियो कि छो न हिकिड़ी काई ग्रुप ठहे। हुन में असांखे वरी असां 3 सां गॾु अर्जन बंबाणी, वेड़े रफ़ीक ऐं मूंखां सवाइ गोदन तनवाणी शामिल थियो। जंहिंजी गॾिजी करे सिंधू कलाकार मंडल पायो विधोसीं। सिंधू कलाकार पायो विधोसीं त उन खां पोइ 1963 में पंहिंजो पहिरियों सिंधू कलाकार मंडल जो नाटक जो प्रोग्राम कयोसीं, जंहिंमें गोविंद माली लिखियल ॾेही पर ॾेही थिया। रंगमंच ते एक्टिंग, हिदायतकारी, टीवी प्रोग्राम्स, टीवी सीरियल ऐं सिंधी फिल्मुनि में पंहिंजे लंबे सफ़र जो मालिक श्री चंदर सावनाणी 1958 खां अॼु ॾींहं ताईं लंबो सफ़र जारी रखियो आहे। क़रीबन 40 सालनि खां वठी मां हिन इंसान खे सुञाणा, हिन जी शख़्सियत खे। अॼु हिंदुस्तान जे जेके बि रंगमंच जा कलाकार आहिनि, उन्हनि मां हिन खे केरु न सुञाणंदो हूंदो। इहा त ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। असां जेके बि कलाकार चंदर सावनाणीअ सां गॾु स्टेज ते हूंदा आहियूं ऐं जिन कलाकारनि खे हिन इंट्रोड्यूस कयो आहे, उहे जॾहिं खां इंट्रोड्यूस थिया आहिनि तॾहिं खां वठी चंदर सावनाणी सां गॾु ई रहिया आहिनि। जो संदसि जेको सरल स्वभाव ऐं पंहिंजाइप वारो जेको जज़्बो आहे, उहो कलाकार खे केॾांहुं हिलण ई न ॾींदो आहे, न को केॾांहुं वञणु ॾींदो आहे। इहा संदसि सचुपचु हिकिड़ी पॉज़िटिव पॉइंट आहे, जंहिं करे असीं सिंधू कलाकार मंडल
जा जेके बि कलाकार आहियूं उन सां अॼु ताईं जुड़ियल ई आहियूं। चंदर हिकिड़ो बहितरीनु कलाकार सां गॾोगॾु हिकु सुठो शख़्स बि आहे ऐं सुठो दोस्त बि आहे ऐं सुठो निभाईंदड़ यार बि आहे। भॻवानु करे हमेशह ख़ुशि हुजे ऐं सुठी सिहत माणे ऐं असां सां गॾु हुजे, असीं हुन सां गॾु हुजूं। माना मंडल जो तंहिं वक़्तु कला जी ॿिन्ही फॉर्म्स खे गॾु खणणो आहे, भई नाटक बि खणणो आहे, वरी सिंधी संगीत बि खणणो आहे, त इहो अचानक वीचार कीअं भई ॿई ॻाल्हियूं खणणियूं आहिनि? हाणे थियो छा, ॾिस गोबिंद माली हो न, गोबिंद माली पंहिंजी ग्रुप हलाईंदो, उनजो कलाकार नालो कलाकार मंडल इहो मुंबई में, जंहिंमें भगवंती रामाणी, सतराम रोहिड़ा, ॿिया वॾा गॾु हूंदा। गोबिंद माली सॼो वैरायटी प्रोग्राम कंदो हो। गोबिंद माली अहमदाबाद में हिते ईंदा हुआ न जॾहिं बि, ऐं भगवंती नावाणी चए मुंहिंजे घर ज़रूरु ईंदा हुआ। गोबिंद माली ऐं गोवर्धन भारती इहे मुंहिंजा आदर्श हूंदा हुआ, इहे आदर्श हूंदा। इन जे करे मां उन मां इहो सॼो पिरायो त भई वैरायटी प्रोग्राम कयो, इंस्पायरेशन उन्हनि मां मिली। ऐं ॿियो छा आहे, जेको स्टेज ते मेलनि में इन्हनि में प्रोग्राम कंदा, उते वैरायटी प्रोग्राम हलंदा, इन जे करे उते असां वैरायटी प्रोग्राम शुरू कयासीं। ॿी ॻाल्हि मूं मां कई आहे, भई तव्हांजो हिकु फंडो हूंदो आहे, फॉर्मूला हूंदो आहे, कॉमेडी हुअणु खपे, त इहे कॉमेडी हर वक़्तु छो? असां जॾहिं पहिरियों प्रोग्राम कंदा हुआसीं न, त ई कलेक्शन करणु वेंदा हुआसीं, त उहे जेके वापारी भाउर हूंदा हुआ, जेके हूंदा, चवंदा ॾिसो तव्हांजा प्रोग्राम असां ॾिसणु ईंदासीं, ज़िंदगी में घणा ई लफड़ा आहिनि, सेल टैक्स जा लफड़ा, इनकम टैक्स जा लफड़ा, उन सेल टैक्स हूंदी, हे लफड़ा, एक्साइज़ जा लफड़ा, हे लफड़ा तव्हां यार घटि में घटि तव्हां हुते अचो न, जेके 2-2.5-3 कलाक जा प्रोग्राम ते ॾेखारियो, उहे सभु मगज़ मां कढी करे असां हुते आनंद प्राप्त करणु अचूं। उहे टेंशन में त यार इहे टेंशन वारा कम थोरा घटि रखंदो त सुठो आहे। इन जे करे कोशिशि करे इहा हूंदी, पर कुमार तो ॾिठो हूंदो असांजे कंहिं बि नाटक में भले कॉमेडी हुजे, फ़ाहिश ॻाल्हि न हूंदी, हिकिड़ो नंबर 1। नंबर 2, उन जे पुठियां कुझु न कुझु मैसेज। जीअं बाबा मां शादी कयोसि, पहिरियों नाटक हो असांजो, उन में बि ॾेखारियल आहे कीअं भई गैर लाभ था वठनि पिया, जॾहिं माइटनि जी तकलीफ़ थी थिए या 10 ॾींहंनि खां पोइ अचे थो भई असां शादी हाणे कोई न करे सघंदो, उहो हिन नाटक में ॾेखारियल आहे कॉमेडी वे में। हेलो, हा साईं, राम राम। हा साईं, मां प्रीतम दास थो ॻाल्हायां। ॾिसो साईं, मुंहिंजो वीचार आहे, मुंहिंजी वॾी किकी नीना आहे न, उनजी शादी जे शीतल सां। छा चयव? हा, शीतल 5 लखे में वियो। चयोमांव तो न, छोकरनि जा नीलाम चालू थी विया आहिनि, तव्हां ईअं कयो, जल्दी 2 नंबर लॻायो। हेलो, हा 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 साईं, राम 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 साईं, राम राम। के ठीकु आहियो, मज़े में, आनंद में, सभु सुख शांति आहे न? हा हा। ॾिसो साईं, तव्हांजो किको आहे न नानक, मुंहिंजो वीचार आहे मुंहिंजी किकी जी शादी नानक सां। छा चयव? 7 लखे में खणी वियसि। पहिरियों नाटक 1973 में ॾिसण गिरिया खे कयोसीं, ॿियो असां बाबा मां शादी कंदुसि थियो, ऐं टियों यादि अथई मुंहिंजा मन कबूतर, जंहिंमें यार तो जेको इहो रोल कयो, इहो हुन फोटोग्राफर जो छिकिया, मां मुंहिंजी आदत न बराबरि आहे, जेके वॾा वॾा डायरेक्टर आहिनि तमामु ॾिसण इहे हीअं कयो, मां थोरो, छाकाणि त मूंखे थियोरिटिकल नॉलेज कुझु बि न हो, जेका हक़ीक़त आहे। मां ही डायरेक्शन या सेट या हे सभु मां सभु करे कीअं, पर भाऊ मेंघाणी SP मेंघाणी जा नाटक, रमेश ॼाणियाणी जा नाटक, छाकाणि मां सभिनी जा हिंदुस्तान में जेके बि ग्रुप उनजा नाटक अहमदाबाद घुराईंदुसि, उनजा नाटक करे उनजी सेटिंग ॾिसी करे मां सिखी आहियां। रामकृष्ण अडाणी या जयराम रूपाणी, असीं सिंधीअ में असांजो ॾाढो, इन्हनि ॿिन्हिनि जो असांजी कामयाबी वॾो रहियो थी। मन कबूतर थियो, तुंहिंजी हाय मुंहिंजी ससु, ऐं ॿियो कुमार तोखे ख़बर आहे, असां जेके बि नाटक कंदा हुआसीं, जंहिंमहिल रिहर्सल कंदा हुआसीं, रिहर्सल करण वक़्तु कोई बि सलाह ॾींदो ॿुधंदो हुउसि, मूंखे उन मां ॾाढी सपोर्ट मिली वेंदी हुई। मां इहे सम्झंदो त जेके कलाकार आहिनि न, सभिनी जी सलाह, सभु मुंहिंजा डायरेक्टर गॾु डायरेक्टर आहिनि, मां अकेलो डायरेक्टर न आहियां। उन्हनि जे सलाहनि सां करण सां सचपची जेको थियो, टीम वर्क ॾाढो सुठो हूंदो असांजो। मुंहिंजा मन कबूतर असां सिंधुवाद थिएटर जे तेजपाल हाल में कयोसीं, यादि ऐं ॾाढो सुठो कामयाबु वियो। तंहिंखां पोइ असां गॾु घणेई शो थिया। चंदर सावनाणी मां विद्यार्थी जीवन खां साण गॾु आहियूं, यानी अॼुकल्ह 60-70 सालनि खां असां पाण में गॾु आहियूं। पढ़ाई जे दौरान मूंखे सलाह ॾींदो हुउसि त भई तूं बि पर जीअं नाटकनि में ध्यानु ॾींदो, तीअं पढ़ाईअ ॾांहुं बि थोरो ध्यानु ॾे। ऐं हू पढ़ाईअ में बराबरि होशियारु हुयो, छाकाणि त मां कुझु वक़्तु हुननि जो टीचर थी करे बि रहियो हुयुसि।
पर संदसि नाटकनि ऐं कला जा जनून जे सबबु हुन पंहिंजे सॼो कैरियर पढ़ाई जो छॾे करे बि हिननि लाइ यानी ध्यानु ॾिनो ऐं नाटकनि में वधीक वधीक चाह वठंदो वियो ऐं अॻियां वधंदो रहियो। उहो त संदसि नाटक शहर खां सवाइ सॼे भारत में मशहूरु थिया ऐं हींअर कुझु साल अॻु दुबई में पिणु उहो नाटक ॾेई आयो। सो हिकु रहबर तरीक़े मूंखे हमेशह सदाईं साथ ॾींदो रहंदो आहे ऐं उहो बि मूंखे प्यारु एतिरो ई ॾींदो आहे जेतिरो मां असांजो साथ सदाईं रहंदो, इहा ई आशा रखां थो ऐं हुनखे भॻवानु वॾी आवाज़ ऐं सुठी सिहत बख़्शींदो, इहा मुंहिंजी दिली इच्छा आहे। तव्हांखे एतिरे वॾे लंबे सफ़र में एतिरो वॾो नॉलेज आहे, आज़मूदा आहिनि की यादगिरियूं हूंदियूं की किसा हूंदा। हिकु दफ़ो इंदौर में असां प्रोग्राम कयोसीं, सिंधी समाज हूंदी ऑल इंडिया, दीपक कोडवाणी, क्रांति कृपलाणी उन मेन हूंदा, उन वक़्तु सुंदर ढलानी ऐं दीपक कोडवाणी हूंदा। नाटक रखंदा ॾिस रंगी आहे रंग, जेको 73 में त पहिरियों नाटक कयोसीं। नाटक कयोसीं पोइ किथे किथे इंटरनल पॉलिटिक्स थींदी आहे, किथे कंहिं साउंड सां हथ चुरा कई, अरे बाप रे, त असांजो नाटक फेल वियो। ॾाढो ॾुख थियो हूंदा। दुख माना उहो अची बीह रहियो ऑर्गेनाइज़र दीपक चई कुझु बि पाए त नचो 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 नचो, पर प्रोग्राम खे कयो। मां भई हिन में ईअं कीअं थींदो, असांजो नाटक फेल वियो बाक़ाइदे। ऐं दीपक कोडवाणी खां असां कुझु टाइम चई मां नाटक न रखंदुसि। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुध दीपक, मां कंदोमांइ त नाटक कंदोमांइ, हिते ई कंदोमांइ। पोइ टैगोर हॉल आहे इंदौर में, उते नाटक कयोसीं, बाबा मां शादी कंदुसि पहिरियों नाटक। तंहिंखां पोइ कयोसीं हाय मुंहिंजी ससु। दीपक कोडवाणी चयो चंद्र मूंखे इन हिकु नाटक जा ॿ शो खपनि। उहो नाटक लाइ चाहे पैदा थियो, उहो नाटक लाइ न सिर्फ़ु असांजा, उहो सभिनी ग्रुप्स जा। रमेश जानियाणी फर्स्ट क्लास, रमेश जानियाणी सम्झे थो नाटक जा, एसपी मेंघाणी भीषम पितामह हुया, जिन वटां असां सिखिया हुआसीं। असां त उन खां कुझु बि न हुआसीं। असां मिनी बस करे हलंदा हुआसीं, सेठ मथे ॿधी करे हलंदा हुआसीं, सेठ खणी हलंदा हुआसीं, साउंड वारा गॾु वठी हलंदा हुआसीं। छाकाणि इन जे करे असांखे ॾाढी सपोर्ट मिलंदी यार। मुंहिंजी यादि ईंदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, उन वक़्तु खां इज़त ॾींदा। 50 एकांकी 13 टे अंकी नाटक जंहिंजा बेशुमार शोज़। इन्हनि सभिनी नाटकनि में चंदर सावनाणीअ हिदायतकारी बि कई त लाजवाब एक्टिंग करे पंहिंजी धाक ॼमाई आहे। 150 खां वधीक रेडियो नाटकनि, ॾहाको सिंधी टीवी नाटकनि ऐं सीरियल्स ऐं चइनि सिंधी फिल्मुनि में हुन जो योगदान रहियो आहे। सेठ मोतीराम, सेठ हीरानंद, ही अहंकार, ही बेकार जो ईगो, घमंड जो ॿियो रूप आहे। ऐं ही उहो रूप आहे जेको रिश्तनि जे खीर खे फिटाए ज़हरीलो बणाए छॾींदो आहे। मूंखे हिन इंसान सां रिश्तो रखणो न आहे। जल्दी ॻाल्हि खे ख़तम कयो त हिन आज़ार मां जिंद छुटे। ज़रा सोचो, तव्हां ॿिन्ही जो समाज में इज़त मान ऐं मर्तबो आहे, उन जो छा थींदो? असांजा दादा चंदरसानी साहिब सां मुलाक़ात थी ऐं उन्हनि जेकी फिल्म प्रोड्यूस करणु चाही ऐं उनजे डायरेक्टर जी ॻाल्हि मूंसां उन्हनि कई ऐं असांजी नाज़ुक सपनो फाइनल थी। जीअं त उन्हनि सही ज़िंदगी कल्चर खे अर्पित कई आहे सिंधी समाज खे, पर तंहिंखां पोइ बि एज अ प्रोड्यूसर उन्हनि कॾहिं बि मुंहिंजे फिल्म में हर मोड़ ते कॾहिं बि मुंहिंजे विरुद्ध न विया। ऐं डायरेक्टर खे जीअं को आर्टिस्ट सरेंडर कंदो आहे, उहा भावना मतिलबु दादा में हुई, जेका वॾनि आर्टिस्टनि में लॻभॻि घटि ॾिसण ईंदी आहे। ऐं इहा दादा जो कोॾो बड़प्पन आहे। ऐं दादा मां जॾहिं ॻाल्हि कई भई मां तव्हां लाइ रोल लिखां थो, त दादा ॾाढो ख़ुशि थी विया ऐं चईं हिकदमि परफेक्ट रोल आहे। ऐं पोइ हुन रोल सां दादा बख़ूबी निभायो आहे। जीअं त दादा चंद सावनाणी असांजे पिक्चर सां जुड़िया, हुननि सुठे नमूने सां एक्टिंग कई, सुठे नमूने सां डबिंग कई। मुंहिंजे स्टूडियो में डबिंग, बैकग्राउंड, एडिटिंग मां वटि थी। उन्हनि मूंखे फुल सहकार ॾिनो ॾाढो, ऐं ॾाढो सुठो कमु कयूं। मुंहिंजे एक्टिविटी खां वधीक उन्हनि ॾाढो सुठो कमु कयो, मां उनजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांखे केतिरा ई इनाम मिलिया आहिनि, इकरार मिलिया आहिनि, तव्हांजो सम्मान थियो आहे, उन बारे में ॿुधायो न। पहिरियों राम बख्शाणी अवार्ड 93 में, जेको अवार्ड मूंखां अॻु रमेश जानियाणी, एसपी मेंघाणी ऐं अनिला सुंदर खे मिलियो एज़ अ कलाकार। ऐं हूअं त कीरत बाबाणी हो ऐं मां सॼा पोपटीअ खे मिलियो हो शायदि। चौथे दफ़े में मूंखे वॾे में वॾी ख़ुशी मूंखे उहा हुई। किथे राजा भोज, किथे गंगपुती। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए सची, जेका सची कथा, गोविंद माली कीरत बाबाणी खे पंहिंजो आदेश पढ़ींदा हुआसीं। संतोष भाग्य छा चवंदो हो, असांखे हिननि जा फोटो घर में टंगण खपनि।
हिननि सिंधी लाइ जेतिरो कुझु कयो आहे न, दिल्लीअ में गॾिजी असां बि विया हुआसीं, असां कलाकार मंडल जा, साईं सोनी वियो, हंसराज पंजाबी हो, जेठो लालवाणी हो अहमदाबाद मां, उते 52 ॼणनि बुख हड़ताल कई। जंहिंखां पोइ 1967 में इहा असांजी ॿोली तस्लीम थी, जंहिंजो अॼु सभु इहे अकाडमियूं हे हो करोड़नि में बजट थी ॾियनि पई, अॼु नाटक थी सघनि था, सभु करे था सघनि पिया। वो मज़े जे ख्याल खां भई तव्हांखे कमु कंदा आहियो त स्टेज ते मज़ो ईंदो आहे, रेडियो ते मज़ो ईंदो आहे या फिल्म में? स्टेज जहिड़ो मज़ो कोन्हे, ईअं लाइव असां दर्शकनि जे साम्हूं जो कंदा आहियूं, ओॾी महिल असांखे रिएक्शन मिलंदो आहे, एक्शन जो रिएक्शन मिलंदो आहे, असां कहिड़ो ग़लति था कयूं, कहिड़ो राइट था कयूं, उते ई असांखे ख़बर पवंदी आहे। ऐं जीअं असांखे रिएक्शन मिलंदो तीअं असां उहो लाइव आहे। फिल्म में त ठीकु आहे, काई ग़लती थी वरी रीटेक कंदा, वरी रीटेक कंदा, वरी हे कंदा, जेको उन में आहे। मां त स्टेज खे वधीक चंदर सावनाणीअ खे सिंधत सां प्यार आहे, सिंधी जाति सिंधी संस्कृतीअ सां सिक आहे। इन करे हू केतिरनि सिंधी सामाजिक संस्थाउनि सां बि जुड़ियल रहियो आहे। रंगमंच ते हिन अनेक यादगार रोल कया आहिनि। न सिर्फ़ पंहिंजे देश में बल्कि देश खां ॿाहिरि नाटक प्रेमी बि हुन जा शैदाई आहिनि। घणनि नवनि कलाकारनि खे घुरायो आहे ऐं साॻे वक़्तु दादा तव्हां ॿाहिरां जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि खे घुराए हिते तव्हां ऑर्गेनाइज़र बि सुठा रहिया आहियो, त इन बारे में थोरो कुझु वधीक ॿुधायो। कुमार, मां नथो सम्झां हिंदुस्तान जे जेके ग्रुप आहिनि, भले एसपी भाऊ एसपी मेघाणी हुजे, रमेश ध्यानाणी हुजे, उन्हनि जा त हिकु नाटक अहमदाबाद हिकु दफ़ो न, ॿ टे दफ़ा उनजा घुराया आहिनि। चाहे जूली तेजवाणी हुजे, ताज़ो ड्रामा फेस्टिवल में अॼु हिन वक़्तु जेका आहे न, सची ॻाल्हि ॿुधाए दिलि जी, हिन वक़्तु ड्रामा ग्रुप रहियूं न आहिनि। हिकिड़ी जूली तेजवाणी जी सिंधु सखा संगम चइबा, सिंधु सखा संगम आहे, उहा करे पई थी। ॿियो अशोक बुलाणी हिन में भोपाल जो, उहो ॿियो महेश खिलवाणी आहे न, गांधीधाम। मां हिन जो हींअर महेश खिलवाणी नाटक खणी आयो, चौथों बांदर, अहिड़ो फर्स्ट क्लास नाटक। तोखे ख़बर आहे असां होलीअ जो हांडो संगीत जे लिहाज़ खां, होलीअ जो हांडे जी त सिंधु कलाकार मंडल जी छा चइजे भई ब्रांड नेम थी वियो आहे। भई होलीअ जो हांडो मीन सिंधु कलाकार मंडल, हज़ारनि जे तइदाद में माण्हू ईंदा आहिनि। 1962 में सिंधु कलाकार मंडल जे पारां जेको उन ई वक़्तु सावनाणी पंहिंजे कुझु दोस्तनि सां गॾु बर्पा कयो हो, उन्हनि हिकु सभ्यतक प्रोग्राम रखियो जंहिंमें सिंधियत जो होगाव हो। उहो प्रोग्राम ॾिसण खां पोइ चंदर ॼण मुंहिंजो हिकु आइडल थी वियो। घणनि खे फिल्मूं ॾिसी करे को एक्टर उन्हनि जो मॉडल ठही वेंदो आहे या आइडियल ठही वेंदो आहे। मां गीत संगीत ऐं नाटक तरफ़ नंढे हूंदे खां ई माहिर हुउसि, त चंदर ॼण मुंहिंजे लाइ हिकु आइडियल थी पियो आहे। मां ईअं चाहींदुमि भई मां चंद्र वांगुरु थियां। इहा ख़बर आहे शुरू कीअं कयो होसीं, 60 ॼणा हिकिड़े क्लास रूम में वेहंदा हुआसीं, जेको बि ईंदो ॻाए अची करे, उहो 60 ॼणनि खां पोइ ॿाहिरि निकिरी करे, या त MTR स्कूल जी नंढी हिकिड़ी स्टेज ठहियल आहे, स्टेज जे चौधा हिकिड़ो मिठड़ो ठाहे करे उते प्रोग्राम कंदा हुआसीं, जिते मां सम्झां थो 250-300 पब्लिक ईंदी। उन खां पोइ MTR स्कूल पुठियां वारो ग्राउंड, उते मां सम्झां थो 800-900 दर्शक ईंदा हुआ। ऐं हाणे हज़ारनि में दर्शक। असां हुन में हिंदी प्रोग्राम बि ऑर्केस्ट्रा बेस्ट में बेस्ट, उन्हनि जे करे असांखे दर्शक एतिरा था मिलनि। कुमार पाण ॾिसंदो आहे, हाल भरिजी वेंदो आहे, घटि में घटि 2,500-3,000 कैपेसिटी आहे। तंहिंखां पोइ बि माण्हू वेंदा आहिनि। ऐं हाणे सोचूं पिया त कुझु न कुझु एंट्री रखिजे। समाज कार्य बि त कया आहिनि, सामाजिक संस्थाउनि सां बि तव्हां जुड़ियल रहिया आहियो। उहो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, उहो मुंहिंजे घर वारी खां कंहिं महिल पुछिजांइ वेही करे, तोखे त ख़बर आहे, तो साहिरियल आहे, तो सॼो ॿुधाईंदी आहे, सॼो पिटारो खोली ईंदी आहे, सम्झे। मुंहिंजे शादीअ खे 51 साल थिया आहिनि। जॾहिं मुंहिंजी मंगणी थी त असांखे ईअं ॿुधायो वियो त छोकिरो बिज़नेस कंदो आहे। असांखे इन खां सवाइ त ॿियो कुझु ख़बर कोन हो, बसि एतिरो ख़बर हो भई फैक्ट्री अथसि। पोइ जॾहिं मां शादी करे हिते आयसि त फैक्ट्री त हुई बराबरि, पर हिन जो सॼो ध्यानु नाटक, इहे स्टेज जा प्रोग्राम्स कंदो, ॼण हिनखे जुनून हो नाटकनि जो। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी छा हुई त असांजी जॉइंट फैमिली हुई। जॉइंट फैमिली जे करे हिन जे मथां काई रिस्पॉन्सिबिलिटी हुई कोन, इन करे हिन जे मथां कोई कम जी जवाबदारी न हुई, त हे ध्यानु कोन पियो ॾेई सघे ऐं कोई घर में चवे बि कोन पियो। त आख़िर मां पंहिंजी ससु खे चयो त
त भई हिन जे मथां काई जवाबदारी, हिन जे मथां जवाबदारी विझो, वरना ही बिज़नेस में हलियो वेंदो ऐं ही कोन ध्यानु ॾींदो बिज़नेस में। त मुंहिंजी ससु काफ़ी सियाणी हुई, सम्झी हुई, हुन मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधियो ऐं थोरे टाइम में असांखे अलॻि कयो। उन खां पोइ वरी असां पंहिंजे लेखे मतिलबु बिज़नेस शुरू कयो। पोइ भॻवान जी दया सां, दया अहिड़ी थी जो असांजो बिज़नेस ॾाढो सुठो हली वियो। पर ॾिठुमि त तॾहिं बि हिन जो ध्यानु उतां हटे कोन पियो। चयोमांसि भई संस्था ॿी काई शुरू कर, उन में तूं नाटक पाण न करे, नाटक घुराए, त ईअं करण सां तुंहिंजो टाइम घटि वेंदो। चल जॾहिं नाटक घुराईंदासीं त उहो 2-4 ॾींहं उहो जेको बसि टाइम वेंदो। ईअं त रोज़ु रिहर्सल, रोज़ु मीटिंग, त न घर ॾे ध्यानु न ॿारनि ॾे ध्यानु, त पोइ परेशानी घर में त पैदा थिए ई पई। पोइ आख़िर असां शुरू कईसीं सर्किल। सर्किल बि ॾाढी सुठी हली वई। त पोइ अॼु उहा सर्किल किथे पहुती आहे? असांजे अहमदाबाद में नंबर 1 आहे। अने ॾाढा सुठा सुठा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि सर्किल जा। लॻभॻि सभु अहमदाबाद जा सिंधी उते ईंदा आहिनि। मां पाण हींअर हिकिड़ी ॻाल्हि वरी ॿी सुठी थी आहे जो हींअर पाण मां हुनखे चवंदी आहियां त हाणे उमिरि थी आहे, तूं बिज़नेस ॾे एतिरो मतिलबु ध्यानु न ॾे, तूं 2 कलाक खनि वञ, ॿियो आराम कर। पर हे चवंदो आराम करण सां मां बीमार थी पवंदुसि पाण जेको सो। हाणे भॻवान जी दया अहिड़ी आहे जो भई हाणे अॻु में जंहिं ॻाल्हि ते मूंखे अफ़सोस थींदो, हाणे मूंखे उन ॻाल्हि जो फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे मिस्टर जी ॿाहिरि हेॾी इज़त आहे। ईश्वर जी कृपा आहे, तव्हां सभिनी कलाकार जो साथ ऐं टीम स्पिरिट, तव्हांजो सहकार सभिनी कलाकार जो न हुजे हा न। उन में ॾिस तुलसी रिचंदाणी हूंदी असांजी कलाकार, मूंखे लेडीज़ कलाकार। उन ज़माने में काई लेडीज़ न ईंदी, असां सां 11-12 ते राति जो रिहर्सल कंदी। केतिरियूं लेडीज़ असां सां घणियूं जुड़ियूं, पूनम रूपाणी हूंदी, चंद्रा मीरापुरी हुई, ख़ानदान जुड़ियूं। त हिकिड़ी ॻाल्हि, उनजो सहकार न हुजे त हिन सां कुझु बि न हुजे। सभिनी जो सहकार हूंदो, सुठो सहकार हूंदो। दादा हाणे हिन तव्हांजे पूरे सफ़र में जेके यंगस्टर अचनि था, नवां कलाकार या उछलंदड़ कलाकार आहिनि, उन्हनि खे तव्हां कुझु सिखिया या संदेश? जूली नाटक खणी आई, सुहिणा सिंधी जग जो शान। अच्छा, मां जूली खे चयो आहे, जूली तूं जॾहिं बि अचे इहा फिल्म तूं मूंखे ठाहे ॾिजांइ। उन ते फिल्म आहे यार, तूं यार ॾिसण जेका जिन में जेको संदेश आहे, हुन में जेका एक्टिंग आहे ऐं हुन में जेका हुनजी डायरेक्शन आहे, मुंहिंजी ॾाढी तमन्ना अञा ताईं हुन पूरी कोन कई आहे। ॿियो मां हुनखे चयो आहे, हिकिड़ो नाटक कंदी आहे दीवान गोवर्धनदास। अरे यार तूं मां तो त ॾिठो आहे, फट कॉमेडी आहे ज़बरदस्त। मां दीवान गोवर्धनदास मां असुल बाक़ाइदा टिकट छो थो कान चाहियां। अरे वाह, यार नाटक कंदासीं यार, असांजी सिंध त काॾे न वेंदी। त मां सची ॻाल्हि माण्हू चवंदा आहिनि सिंध ते वई हाणे हींअर ॾिसंदे तूं इहे छा आहे यार, मूंखे त अञा पूरो नॉलेज बि कोन्हे। इहे मोबाइल खणंदा आहिनि, व्हाट्सअप, नंढा ॿार बायो लाल झूलेलाल सिंधी कंहिं नमूने ते जुड़ियल आहिनि। अॻे खां मूंखे त लॻंदो आहे पाण वधीक आहे। दादू मुंहिंजा आदर्श ने। दादू ड्रामा जी फील्ड में काफ़ी कुझु अचीव कयो आहे ऐं मां बि हिकिड़ी ट्राई थो कयां कि पंहिंजी फील्ड में जेकी रोबोटिक्स फील्ड आहे हुन में कुझु अचीव करे सघां। हाणे मां नेशनल ABO कॉम्पिटिशन में फर्स्ट रैंक खटियो, जेकी निर्मा यूनिवर्सिटी खां गॾु असां वियासीं पुणे में, ऐं हे कॉम्पिटिशन इंटरनेशनल लेवल जी कॉम्पिटिशन आहे। असां हाणे वियतनाम वञूं था ऐं मां हे ई चाहियां थो कि असां हुते वञी खटी अचूं। ऐं हे मां भॻवान खां दुआ थो कयां कि दादू जो साथ ऐं सहकार मूंखां हमेशह लाइ रहे। मुंहिंजी हिकिड़ी तमन्ना आहे दिलि जी, मां वरी टिकट शो कयां। पहिरियों जॾहिं सिंधू आहे थिएटर हूंदो टिकट शो थींदो बाक़ाइदे। धूनी जो नाटक जी रमेश ॾांगण पाण सारा कई, हुन में जेका हरीश कापाणी लाइटिंग कई, लछू कई, यार उहो म्यूज़िक में संगीत ॾिनो यार। असां धूनी जो कयोसीं न, त मूंखे हुन रिकॉर्ड करे रिकॉर्ड माण्हू हूंदो, रिकॉर्ड मूंखे मोकिलिया। अनिला सुंदर आहे न, उन जेके बेले कया आहिनि, उन जेको सिंध ते स्टेज खे नृत्य नाटिका ॾिसी करे जेको उहा चवंदी चई जेकॾहिं करिणो अथनि त जीअं ते सन्मान कनि न। उहे खां पोइ छा ॾिठो आहे पाण, उहे खां पोइ छा आहे। ऐं सचपच अनिला अॼु बि उहा अधु कलाक फ़ोन ते ॻाल्हाईंदी आहे, चवंदी आहे मुंहिंजी इहा दिलि जी तमन्ना आहे त मां जेकॾहिं इहे नचंदे ईश्वर खे प्यारी थी वञा। हींअर जेको आहे न, हींअर मूंखे लॻंदो आहे 2 ग्रुप जेके एक्टिव आहिनि, जेके रेग्युलर कनि थियूं, नीरू आसराणी
उहो बि फेस्टिवल थो करे, सिर्फ़ु फेस्टिवल थो करे ऐं ॿिया वधीक नाटक थो। जूली तेजवाणी जेको सिंधू सखा संघ उनमें मां ॾिसंदो आहियां नवां नवां घणेई अचनि था पिया इहा ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं ॿियो कुमार हीअ जॾहिं इहे जेके डॉक्यूमेंटियूं थियूं न त ॾाढो ईअं लॻो त यार हीअ असांजे वॾे में वॾो सम्मान असांजो हीअ आहे। ज़िंदगी में हूंदासीं न हूंदासीं घटि में घटि ॾिसंदा हिननि हे कुझु कयो आहे। इन लाइ मां सचुपचु शोभा न जेका माली अकेडमी जी हींअर हरका करता आहे त हिकिड़ो हिन जो क़दम खयो आहे न, सिर्फ़ु ईअं कोन्हे भई मुंशी थी कटे पई, जेके जेके अहिड़ा कलाकार आहिनि असांजी दिलि भरिजी आई आहे त भई के असांखे भई अहिड़ा बि आहिनि जेके असांजो सॼो क़दुरु कनि था। अवार्ड घणेई मिलिया आहिनि यार, अवार्ड घणेई पिया मिलंदा आहिनि, इहे पिया मिलंदा रहंदा, सम्झे। सचो अवार्ड ई आहे। दादा तव्हांजे हिन पूरे सफ़र में तव्हांखे कीअं संतोष आहे, ख़ुशि आहियो? मूंखे माण्हू चवंदा आहिनि चई तूं जेकॾहिं इहे नाटक न करी हाणे अलाए किथे हुजी आहे। मां चवंदो आहियां यार मां हाणे सामे खटा हींअर सावनानी साहिब किथे आहे? मां पंहिंजी चोटीअ ते आहे, जॻह पंहिंजी आहे, सम्झे, पंहिंजी बिज़नेस जी जॻह पंहिंजी आहे, भले नंढे में उनजी तरक़ी न कई आहे, जो पंहिंजी आहे त मां ईअं त चवां सावनानी साहिब तव्हां हमेशह ख़ुशि रहो, ख़ुशहाल रहो, तंदुरुस्त रहो, मस्तु रहो। शुक्र आहे, शुक्र आहे। शोभा न छल ईश्वर हिनखे वॾी उमिरि ॾे। जेके बि कलाकार आहिनि जीअं जीअं हुनजी तमन्ना आहे जीअं क़दुरु कया उहा क़दुरु कंदी रहंदी। धन्यवाद, महिरबानी हुनजी। चंदर सावनाणी जंहिंजो धर्म आहे अदाकारी, रंगमंच हुन लाइ मंदरु ऐं ही कला जो पुॼारी। चंदर सावनाणीअ ज़िंदगीअ जे हर इमोशन खे रंगमंच ते पेश कयो आहे। हिकु नायाब कलाकार, हिदायतकार, तमामु सुठो अनाउंसर, हिकु बहुगुणी शख़्सियत जो मालिक जो अॼु बि थको नाहे, अॼु बि सिंधी रंगमंच खे सरसब्ज़ बणाए रहियो आहे, अॼु बि हुनखे सिंधी रंगमंच जो जुनून आहे। हर नए ऐं उसरंदड़ कलाकार लाइ हिकु ज़िंदा मिसाल। अहिड़े मल्टी टैलेंटेड शख़्स खे असांजो सलाम आहे।